वेलकम टू बैक दोस्तों प्रोग्राम मेहरान जा रागी में वरी एक दफ़ो असीं अवां सां मुखातिब आहियूं। सच पुछो त सिंगार ते जेको ॻाल्हायूं पिया त ख़बर ई कान पई पए टाइम जी, पर टाइम गुज़रे पियो। पर इहा असांखे जेको आहे सो मुर्तज़ा मजबूर सां ॿुधायो त सिंगार अली सलीम जा कलाम बि तव्हांखे इलाही 6 कलाम हलाइणा आहिनि। त नसीर भाई हाणे उहा ॻाल्हि जेका तव्हां कई पे महिरबानी करे उहा थोरो यादि रखिजो। अचो त सिंगार अली सलीम जो चूंड कलामनि में ही कलाम माशाअल्लाह ज़बरदस्त। आऊं त वरियो नथी वरां हे वरां नथी वरां जीअं वरां वरां जीअं वरां तीअं वरियो गुज़ार। आऊं त वरियो नथी वरां हे वरियो नथी वरां साईं वरियो नथी वरां जीअं वरां वरां जीअं वरां तीअं वरियो गुज़ार। आऊं त वरियो नथी वरां। मोहब्बत तुझे मच मचाया मोहब्बत तुझे मच मचाया बिरहे माजे बड़ काला बारण तह में पई बरां ओ बरां बारण तह में थी बरां जीअं बरां बरां जीअं बरां तीअं बरो गुज़ार। आऊं त वरियो नथी वरां हे वरियो नथी वरां जीअं वरां वरां जीअं वरां तीअं वरो यार। आऊं त वरियो नथी वरां। कनीज़ कजिया कराबत के ही कनीज़ कजिया कराबत के ही आऊं त जुतीअ जे जोड़न जे ही पोरत थी मन परां हाँ परां पोरत थी मन परां जीअं परां परां जीअं परां तीअं पारो गुज़ार। आऊं त वरियो नथी वरां हे वरियो नथी वरां जीअं वरां वरां जीअं वरां तीअं वरो यार। आऊं त वरियो नथी दासां दहका दराड़े हंदाड़े हुआं हुरदा साहिल हाल जी उते हो तु ॾिठां वज़ीरी दा वज़ीरी दाम पाए पेच प्रीत जो बाजारनि जो जुड़नि बबीसूं बाजारनि जो जुड़नि बबीसूं तां ठहनि मिसरी मजलिसूं तोहे आवाज़ पई करां ओ तरां तोहे आवाज़ पई करां जीअं करां करां जीअं करां तीअं तारो गुज़ार। आऊं त वरियो नथी वरां हे वरियो नथी वरां साईं वरियो नथी वरां जीअं वरां वरां जीअं वरां तीअं वरो गुज़ार। आऊं त वरियो नथी वरां। साईं हाय 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 सची पुछो त नसीर भाई आउं चवंदो उहा ॻाल्हि तव्हां विसारे न वियो। ही जेके नौजवान आहिनि साईं जेके कॾहिं किथे पिया ॻाइनि कॾहिं दुबई पिया ॻाइनि कॾहिं ॿियनि मुल्कनि में ॻाइनि पिया सिंगार पिया ॻाइनि पर सिंगार थियण जी कोशिशि कोन था कनि। ऐं चवां थो त ही जेके व्यूवर्स ॾिसनि पिया हींअर सिंगार अली सलीम खे तव्हां तसवुरु कयो त केॾा ख़ुशि पिया थियनि ऐं असीं केॾा ख़ुशि नसीब आहियूं जो असांजे साम्हूं वेठो आहे हारमोनियम ते हथ पियो हलाए ऐं चए पियो साईं मूं नई तर्ज़ ठाही आहे ॿुधो मूंखे रिकॉर्ड करियो। असां रेडियो में आयासीं त उन वक़्तु हुनजा 2 कलाम त
कहर जा कहर जा खींचो आहे, जंहिंमें मीर अली नवाज़ नाज़ जो जेको गज़ल आहे तुंहिंजी रम्ज़ तुंहिंजी सोना। रम्ज़ सुहिणा मां आया, छा आया। सम्झां, आसान बि आहे दुश्वार बि आहे। तुझे रमज सुना मां छा सम्झां, आसान भी आ दुश्वार भी आ। तुझे रमज सुना मां छा सम्झां। ऐं ॿियो मिस्री शाह इमाम जी काफ़ी हा, हुई, हा। खयाऊं खिली नीम खयाऊं गहरा खिली गुलाबी, नीम, आया, आया। अजब ना भाज अजब नीम ख़ाबी। हा, सिंगार खे जेको मौसीकार बेशक उते हुआ, गुलाम नबी अब्दुल लतीफ़ हो, उन बि ॻारायो पे, असांजे उस्ताद नियाज़ बि ॻारायो पे, उस्ताद मोहम्मद जुमन जी बि उन ते निगाह हूंदी हुई। पर हुन जो जेको आउं क्वालिटी ॿुधायां थो त थोरा रागी अथव जिन में सिंगार अली सलीम फ़हरिस्त अशरफ त उन पंहिंजी कलाम ॾियो त तर्ज़ पाण ठाहींदो हो। अच्छा। हू उन में क्वालिटी हुई त हू तर्ज़ पाण ठाहींदो हो। ऐं जॾहिं हुनजे मालकोस जा कलाम मशहूरु थिया त मूंखे साईं सोज़ हालाई साहिब फ़रमाइश कई त मुंहिंजो कलाम असांजे सिंगार जे आवाज़ में रिकॉर्ड थियणु घुरिजे। विच में तव्हां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां त कॾहिं कॾहिं छाकाणि त उहे थाम हूंदा आहिनि त पिया ठड़कंदा आहिनि, हा। त सिंगार वरी मौलाई बि हुयो ऐं पंहिंजे स्टाइल जो हुयो, पंहिंजे स्टाइल जो। हुनजा पंहिंजा रंग हुया। रंग हूंदा। अलाए उन कहिड़े- रंगनि ते आउं हिकिड़ो किस्सो ताईं ॿुधाईंदुसि। अलाए कंहिं वटि कहिड़े रंग में त हिकिड़े ॾींहुं रिकॉर्डिंग में लेट आयो त पोइ आउं थोरो मुंहुं घुंजाए वेठो हुउसि, छाकाणि त स्टूडियो असांखे रिक्विज़िट थी मिलंदो हो त हिन कलाक में तव्हांजी रिकॉर्डिंग थींदी। हा। हाणे सिंगार जेकॾहिं थोरो लेट आयो त हाणे आउं मुंझाए मुंधो वेठो आहियां त हीउ आर्टिस्ट मुंहिंजो गुम आहे। पोइ नेठि आयो, हाणे जॾहिं आयो त आउं हुनजे भरिसां ख़ुदा जो कसम ईअं लंघे वियुसि, हिन ॾिठो त साईं मूंसां नाराज़ आहे ऐं हीउ वरी मोटियो, हिन मूंखे भाकुर पातो ऐं छा थो लफ़्ज़ चवे अशरफ, चए थो त साईं नज़र ला न्याज़ हुसैन दरगुज़र कयो। हाय, हाय, पोइ हाय, जंहिं हाय, हुनखे सुभान भाकुर पातो आहे त अल्लाहु ऐं हू त वली। अतरियात ऐं ख़ुशबुआत जो मुजस्सम हा, हा। हाणे उन ॾींहुं मूं छा हुनजो रिकॉर्ड कयो आहे, उहो साईं सोज़ हालाईअ जो हुनजी फरमाइश हुई त इहो बि मालकोस में ॻाए, ऐं उहो हुन एॾी तर्ज़ ज़बरदस्त ठाही ऐं हुनजो वन ट्रैक पहिरीं स्ट्रोक में हुन तर्ज़ ठाहिण खां पोइ रिकॉर्डिंग कराईसीं। ऐं सम्झां थो त अॼु सिंध जेकॾहिं हुनजे तुंहिंजी रम्ज़ सुञणा मां छा सम्झां खे यादि करे थी, हुनजो खयाऊं खिली नीण गहरा गुलाबी खे यादि करे थी, त जेको मुंहिंजी रिकॉर्डिंग आहे उनखे बि यादि करे थी, उहो आहे शहर जाना मां थियो शहर जाना, छा शहर गज़ल जाना सन। मां थियो गुज़र आहे, दिल जी हालत अजीब तरह आहे। हा। शहर जाना मां तो गुज़र आहे, शहर जाना हसरतूं पाण सां खणी आयूं, हसरतूं पाण सां हसरतूं पाण सां खणी आयूं, वरन सदियुनि जो ही सफ़र आहे, वरन सदियुनि जो ही सफ़र आहे, दिल जी हालत अजीब तर आहे, शहर जाना मां तो गुज़र आहे। त मूंखे फ़ख्रु आहे त मूं हुनजा दर्जने जे हिसाब सां हुनजा कई कलाम रिकॉर्ड कया आहिनि, ऐं आउं हुनखे हिकिड़ो क्रेडिट ॾींदुसि त दामन लॻी आवे मौला, हीउ लिखियल बि हुनजो आहे त हुनजी तर्ज़ बि हुनजी आहे, जंहिंखे अदी आबदा परवीन ॻायो आहे, तामीर हुसैन ॻायो, असांजा उर्दू काफ़ी ॿियनि ॻायो आहे, पर उहो ॻाइनि दामन पिया। लॻी आहे मौला साईं, जेको आउं चवां थो न, उहा ॻायो त कली तुंहिंजे वारनि सिंधी रात सिंधी, सुभान अल्लाह, ठीकु आहे न, वफ़ा पली वारो। वफ़ा हाणे पली। वफ़ा पली सां नसीर भाई जॾहिं असांजी मुलाक़ात थी हुई, अलाह हुनखे जन्नत में जायूं ॾे, त चई साईं सच पुछो त जॾहिं दिलि मलूल थींदी आहे ऐं जॾहिं विछड़ल को यादि ईंदो आहे त पोइ पंहिंजो कलाम जेको मुंहिंजो सिंगार ॻायो आहे, जी इनखे ॿुधंदो आहे त इहा मुंहिंजी दवा आहे। बेशक हा। जी मुंहिंजी दवा साईं, को माना को गोरियूं कोन खाईंदो आहियां, पर इहो कलाम जेको आहे इहो जॾहिं ॿुधंदो आहियां, हालांकि मुंहिंजी पंहिंजी शाइरी आहे, पर थी सघे थो
इहो कलाम कॾहिं ॿियो को फनकार ॻाए आहे त उन में उहो सोज़ ऐं गदा न हुजे वाक़ई। जेको सिंगार ॻायो। कॾहिं तुंहिंजे वारनि संधी राति थींदी, कॾहिं तुंहिंजे वारनि संधी राति थींदी, कॾहिं मुंहुं ब मिलंदे, कॾहिं मुंहुं ब मिलंदे मुलाक़ात थींदी, कॾहिं मुंहुं ब मिलंदे मुलाक़ात थींदी। त सिंगार जे आवाज़ में जेको मूं वफ़ा नाथन शाहीअ जो अशरफ रिकॉर्ड कयो उहो बि पंहिंजे ज़माने में बेहद हलियो। न तूं आहीं न तुंहिंजो प्यार आहे, न तूं आहीं न तुंहिंजो प्यार आहे, जवानी ज़िंदगीअ ते बार आहे, न खिल बरदा फरोशन जे जथन में अञा तुंहिंजो तबस्सुम बार आहे, जीअण ॾींदो त मरंदासीं वगरना असांजो मौत खां इनकार आहे। त मूं सिंगार खे साईं मिस्री शाह इमाम जी महफ़िलुनि में एॾो ईअं कंठनि मालाउनि ऐं कारनि कपिड़नि सां ज़ुल्फ़ सियाह हुन सां ॻाईंदे ॾिठो, भिटाईअ जे जेको स्टेज ते ॾिठो, कलंदर लाल शहबाज़। ऐं हिते आउं हिकिड़ी ॻाल्हि अशरफ तव्हां सां ज़रूरु कंदुसि त मलकतर नूरजहान पंहिंजी ज़िंदगीअ जी जेका बहितरीनु धमालुनि जी कैसेट ॻाई आहे उहा त उनजो नज़ीर अली, वज़ीर अली इहे हुन जा खणी मौसीकार हूंदा, पर जॾहिं हुनखे ॿुधाए वियो त हीअ धमाल तोखे मलकतर नूरजहान ॻाइणी आहे, उहा कहिड़ी धमाल आहे, तुलूए सहर है शामे कलंदर। त हुन चयो त हीअ जेके तव्हां जूं तर्ज़ूं आहिनि इहे त वाह वाह, पर हीअ त उन्हनि सभिनी खां ज़बरदस्त आहे, हीअ वज़ीर अली नज़ीर अली हीअ तर्ज़ कंहिं ठाही आहे? त हुननि हक़ीक़त बयानु कई त बाबा इहो सिंध जो यगानो मस्तानो फनकार आहे, इहो उन जी तर्ज़ आहे जंहिंजो नालो आहे सिंगार अली सलीम। त नूरजहान चयो इहो ॻाईंदुसि कोन, मूंसां वाइदो कयो त इन जे मौसीक़ीअ जो जेको मुआवज़ो आहे इहो उनखे सखर या हैदराबाद जिते उहो रहे थो उहो उनखे पहुचाईंदो। इहा तारीख़ी ॻाल्हि आहे जेका सिंगार असां सां पाण कंदो हो। मूंखे इन तुलूए सहर है शामे कलंदर हीअ जेकॾहिं तव्हां सुबुह जे पहर में ॿुधो त अलाए जी छा हिन जादू लाहे छॾींदड़ तर्ज़ आहे जेका सिंगार अली सलीम ॻाई आहे। अच्छा नसीर भाई ॾिसो, ही सिंगार अली सलीम जे जेकॾहिं शख़्सियत ते ॻाल्हायूं था, पर हाणे आउं सम्झां थो त हिकिड़ो फिल्मी नगमो सिंगार अली सलीम तव्हांखे यादि हूंदो, मूंखे फिल्म त कान पई अचे, छो न उहो नगमो ॿुधूं पोइ वरी उन ते पोइ पाण ॻाल्हाईंदासूं। त दोस्तो अचो त सिंगार अली सलीम जो ही फिल्मी नगमो आहे, इहो ॾिसूं ऐं ॿुधूं था।
विछड़न प्यार ओ प्यारा पखी अड़ा अज विछड़न प्यार दिल में निकल गम सब दुमन प्यार नैनन मां वहन था अला नीरन जा नित नारा अला नीरन जा नित नारा छो मुहड़ो मटाए वे बुलाए वे गम में न को गम खार रहो गम में न को गम खार रहो ऋण में रुलाए प्यार वयो दर्दन साथ दिनों चिंदा साथी सूर सहारा चिंदा साथी सूर सहारा छो मुहड़ो मटाए वे बुलाए वे हो दिलबर प्यारा छो मुहड़ो मटाए नज़ीर भाई ही कलाम ॿुधोसीं पर तव्हांखे त ख़बर आहे त जेके बि सिंध जा बुज़ुर्ग हूंदा असांजी बुज़ुर्ग हस्तियूं हूंदियूं या हिन जा मेला मलाखा हूंदा उन्हनि जे बारे में चवनि था सिंगार अली सलीम इंसाइक्लोपीडिया हूंदो जी बिल्कुलु हुनखे ख़बर हूंदी त फलाणी तारीख़ ते फलाणे बुज़ुर्ग जो उर्स आहे फलाणी तारीख़ ऐं उते हू बाक़ाइदा हाज़िरी ॾींदो जी अथई बिल्कुलु ऐं मूं बि हिनखे जेको आहे सो पंहिंजे बचपन में आउं त तव्हां खां थोरो नंढो आहियां बेशक बेशक त उन में मूं हुनखे ॾिठो त आउं त उन वक़्त खां वठी आशिक़ थियुसि ऐं सच पुछो त ख़ुशकिस्मती आहे सिंध जी ख़ुशकिस्मती आहे हिन धरतीअ जी जंहिंखे सिंगार मिलियो फ़क़ीर हुआ सही मिसकीन हो ग़रीब हो पर तमामु वॾी लेवल जो माण्हू हो। आम तौर ते राग जी दुनिया में चयो वेंदो आहे अशरफ त जेकॾहिं उस्ताद कामिल आहे सुभान अल्लाह। उस्ताद कामिल आहे। कामिल आहे त शागिर्द आमिल थींदो ओहो हो माना इल्म सां उहो भरपूर हूंदो सुभान अल्लाह। हाणे क्लासिकल जेका तरबियत सिंगार अली सलीम जी पटियाला ऐं कुसूर घिराणे जे उस्तादनि जी आहे हू मेवात हुनजो पंहिंजो घिराणो आहे त हू पंहिंजी गायकीअ में हिकिड़ो इंतिहाई पुख़्तो गायक हुयो ऐं ॾिसो जंहिं शाइर खे चइबो आहे न त बहर वज़न ईंदो त हू हर सिन्फ़ लिखी वेंदो हुनजी क्लासिकल गायकीअ ते मुकमिल दस्तरस हो इन करे हू काफ़ी गाए ॾोहीड़े सां त सुभान अल्लाह गीत गाए त सुभान अल्लाह गज़ल गाए त सुभान अल्लाह वाई गाए त सुभान अल्लाह फिल्मी गीत गाए त सुभान अल्लाह। ऐं तारीख़ी ॻाल्हि थो ॿुधायां त रेडियो हैदराबाद ते सिंगार अली सलीम जो ऑडिशन जेको थियो आहे उहो एम बी अंसारी साहिबु वरितो आहे उन हुनखे उर्दू पैनल ते रखियो त चई त ही उर्दू गायकी गज़ल जे लाइ मौज़ू न आहे वो जवान फू जवान जॾहिं आयो त उन शुरू में बेशक ज़बरदस्त क़िस्म जा उर्दू गज़ल रेडियो हैदराबाद ते रिकॉर्ड थिया पर जॾहिं रेडियो ते गीतनि भरियुनि कहाणियुनि जो तालुक तव्हां फिल्मी गाने जी ॻाल्हि कई न त आम सम्झी वियो त रुगो काफ़ी वाफ़ी ॻाए सघंदो हुई क्लासिकल ॻाए सघंदो पर हुनजी आवाज़ ते एॾी दस्तरस हुई जो हुनजे लाइ गज़ल ॻाइणु गीत ॻाइणु वाई ॻाइणु को मसइलो ई कोन हुयो त पोइ ग़ुलाम नबी अब्दुल लतीफ़ गीतनि भरियुनि कहाणी जंहिंजा इमदाद हुसैनी गीत लिखिया आहिनि उन में सिंगार अली सलीम ज़बरदस्त गीत ॻाया आहिनि। अहिड़ी तरह सां वरी तव्हां जेको बुज़ुर्गनि जे काफ़ी कलाम जो चयो ऐं यकदमि उन ते थो अचां त हूअं त ज़बरदस्त काफ़ियूं हुन ॻायूं आहिनि कंहिं कंहिंजूं ॻायूं आहिनि रखियल शाह जूं ॻायूं आहिनि बेदिल साईं जूं अहिड़ियूं लाल हुसैन शाह सोज़ आया आंगण नसीब भला उहो त असां हुन सां हर वक़्तु गॾु ॾिठो उहो मुल्तान में हुन सां गॾु ईंदो कारो डिघो चोलो पाईंदो कारो ईअं जेको गोॾ ॿधंदो खुसो पाईंदो ही ॿई जोड़ी हुया ॿई अलाह साईं हुननि ॿिन्ही खे हिक ॿिए जे लाइ ठाहियो। आया अंगण अजीब
नसीब भलाया अंगण अजीब नसीब भला उहो अंगण चुमा या अजीब चुमा उहो अंगण चुमा या अजीब चुमा आया अंगण अजीब। बुज़ुर्गनि जे कलामनि मां मिर्ज़ा कलीच बेग जो जेको राग सोरठ में कलाम ॻायो, तुंहिंजी सुहिणी सजण तस्वीर ॾिसी तकबीर चवां, अब बाबा उहो त अहिड़ो त अज़ीम राग थी वियो आहे, अज़ीम काफ़ी थी वई आहे जो अॼु बि माण्हू उनखे ॿुधण लाइ आता आहिनि, फरमाइश कंदा आहिनि त सिंगार अली सलीम जी आवाज़ में इहो हुजे। तुझ सोणी सजण तस्वीर ॾिसी तकबीर चवां तुझ सोणी सजण तस्वीर ॾिसी तकबीर चवां तकबीर चवां तकबीर चवां तकबीर चवां तकबीर चवां तुझी सोणी सजण तस्वीर ॾिसी तकबीर चवां तुझी सोणी सजण तस्वीर। त बिलाख़िर छाकाणि त हुनजी आवाज़ में गीत गायकी जो बि अंग हो, लाइट क्लासिकल ते छाकाणि त हुनखे उबूर हो, इन करे हू हिकिड़ी फिल्म जे लाइ हुन हिकिड़ो हुन बल्कि हिकिड़ो फिल्मी स्टाइल जो गज़ल बि जेको हुन वफ़ा पलीअ जो ॻायो ऐं वरी हिकिड़ी फिल्म जो जंहिंजे तव्हां इशारो ॿुधायो उहो बि न ॻायो आहे। जी जी। अच्छा नसीर भाई, हिकिड़ो नग़मो जेको पाण हिन ॿुधंदासीं उन अॻु में ऐं तव्हांखे हिकिड़ो ज़िक्र ॿुधायां हिन माना हिन फ़क़ीर तन इंसान जो, त इंडस होटल में हिकिड़ो उन टाइम में म्यूज़िक लवर क्लब हिकिड़ी हूंदी, इनायत बलोच साहिबु हूंदो, रसूल पलीअ साहिबु हूंदो, तव्हांखे शायदि यादि न पियो पए, उहो इहा 92 जी ॻाल्हि आहे। उन में इहे फनकार हूंदा, पोइ पलीअ साहिबु फरमाइश कई त सिंगार अली सलीम खे घुरायो। उन टाइम में सिंगार अली सलीम ख़ैरपुर ते हूंदो, पोइ आयो, मूंखे यादि आहे हुनखे गाॾी में वठी आयसि, त असां जेतिरो मुआवज़ो थोरो घणो हो ॾिनोसीं हुनखे, त हिकिड़े माण्हू स्टेज ते ऐलान कयो त मुंहिंजो पुटु बीमार आहे, उनखे हिकिड़ो मर्ज़ु आहे, जेकॾहिं को माण्हू कंहिंजी मदद करे त फलाणो शइ पई आहे उते, पैसा विझनि, त माण्हू पैसा विधा, असांखे ख़बर कान्हे हिन पोइ पैसा विधा। फंक्शन जॾहिं ख़तमु, फंक्शन त ॻाल्हि छा हो, हिन वाह वाह करे छॾी। राति जो नसीर भाई जॾहिं आउं वियुसि पे राणी बाग रोड ते, हिकिड़ो माण्हू पंधि वञे पियो, वञी गाॾी रोकियुमि त सिंगार अली सलीम पुछियोसीं तव्हां हिते, चई हा साईं उहो राति जो सखर एक्सप्रेस ईंदी न 2:30 बजे, त मुंहिंजो तव्हां पोइ गाॾी में वञो न, चई मूं वटि पैसा ई कोन्हनि, मुंहिंजो पैसा त तव्हांखे असां ॾिनासीं, चई साईं उहो ऐलान थियो न, पोइ मूं वटि जेके पैसा मूं विझी छॾिया हुनमें। साईं यकीन करियो, माना ही उहे माण्हू आहे जिन खे माना सुबुह जी का माना गणती कान हूंदी, त बाबा मौला आहे न। पोइ मूं हुन खां पुछो, मूं चयो सिंगार साईं पोइ हींअर स्टेशन ते भाड़ो पतो कीअं, की हू जो मालिक वेठो आहे हाणे असबाब कोन, पोइ ख़ैर ॻाल्हि चवण जहिड़ी कान्हे, पोइ असां हुनखे छॾे आयासीं। पोइ वियो माना हिननि माण्हुनि खे सही इहो न हूंदो त माना सुभाणे इहो ठाहियां, के कपिड़ा ठाहियां, के जाइदादूं ठाहियां, जेको अॼुकल्ह जेको रवाजु आहे सर नसीर भाई, त इन जो बि त हिकिड़ो सबबु थिए थो न, त ख़ुदा ताला हिननि जे सुर में या हिन जे आवाज़ में जेका तासीर रखी, उनजो इहो बि सबबु हो न, त सादगी हुई न सही। ऐं इन ते सिर्फ़ु एतिरो कमेंट करे सघां थो अशरफ, त इहा पर या इहा आदत या इहो रुख़ हुन इमाम हुसैन अलैहिस्सलाम खां सिखियो, छाकाणि त तव्हांखे ख़बर आहे उहो हुसैनी हो, बिल्कुलु। ऐं इमाम हुसैन जॾहिं 72 सिर ऐं शहज़ाद पंहिंजा कुर्बान करे छॾिया, त उन जी फ़िक्र ते या उन जे नक्श क़दम ते हलंदड़ पंहिंजी झोली ख़ाली करे सघे थो, छाकाणि त रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी न्याणी बीबी फातिमा घर में मानी पचाए पई, ॿाहिरि सदा पई ॾे, इमाम हसन हुसैन वेठा आहिनि, अली वेठो आहे, हू पंहिंजो सभु सरमायो खाधो उन्हनि खे ॾेई थी छॾे, पाण बुख ते वेठा आहिनि, त इहो ज़ाहिर त इहो गुण या सलाहियत सिंगार अली सलीम में उन ई ख़ानदान मां विरसे में आई आहे, जंहिंजे लाइ चवे थो त करबो बला जे कीस ते काइनात पई रोए, करबो बला जे कीस ते काइनात पई रोए, है कयो हुसैन लाइ हर ज़ात पई रोए। वाह वाह वाह, सुभान अल्लाह। ही इन लेवल जो माण्हू हो। अच्छा नसीर भाई, हाणे छो न असांजा जेके दोस्त आहिनि, जेके ॾिसनि पिया ॿुधनि पिया, छो न तव्हां ई असां पोइ कलाम हिकिड़ो ॿुधूं सिंगार जो। दोस्तो अचो त सिंगार अली सलीम जो ही ख़ूबसूरत चूंड कलाम मुर्तज़ा मजबूर साहब रखियो आहे, उनखे ॿुधूं था। बेशक
मोटण वारी साईं, घर का मोटण वारी साईं, दर्दन दिल आज़ारी साईं, दर्दन दिल आज़ारी साईं। धार करे या विंदुर बचेगा, दार करेगा विंदुर बचेगा, सारो करेगा वैरो वैरान, दार करेगा धार करेगा विंदुर बचेगा, दार करेगा विंदुर बचेगा, सारो करेगा वैरो वैरान, दार करेगा। के हजार करें हो लगाया रे, के हजार करें लगाया वे, सुतियां नू आन जगाया वे, के हजार करें हो लगाया वे, के हजार करें। शाम शाम साडे आया कर यार शाम, तुझ सोनी सजण तस्वीर ॾिसी तकबीर चवां, तुझ सोनी सजण तस्वीर ॾिसी तकबीर चवां, तकबीर चवां, तकबीर चवां, तकबीर चवां, तकबीर चवां, तुझी सोणी सजण तस्वीर ॾिसी तकबीर चवां, तुझी सोणी सजण तस्वीर। जी नसीर भाई, हाणे तव्हां ऐं असां त हुन सां मरहूम सां गॾु हलियासीं, इहा असांजी ख़ुशकिस्मती आहे, पर जेके दोस्त पाण खे नसीर भाई जेके ॿुधनि पिया या जेके ॾिसनि पिया, ठीकु आहे न, उन्हनि खे माना काफ़ी माण्हुनि खे थी सघे थो ख़बर ई न हुजे त हीअ जेका अनमोल शख़्सियत आहे, हीअ जेको असांजो रागी आहे, हीअ रागी सदियुनि में पैदा थींदा आहिनि। बेशक। हा, अच्छा नसीर भाई, उन खां अलावा जेको मथे सखर में साईं जो जेको मण मक़ाम हो, पर जेको गुज़ारो हुन कयो आहे या जेको घणो पंध पेचरा कया आहिनि, सिर्फ़ु पंहिंजे माना हैदराबाद, कराची, सांगड़, इहो छाजे करे? असल में हुनजो रूह जेको आहे न उहो सैलानी हुयो, जेको हुनखे सॼे पाकिस्तान ऐं ख़ासि तरह सां सिंध जे औलिया इकराम जूं जेके दरगाहूं आहिनि उते हू उनजो रूह उनखे सुकून मिलंदो हो उन्हनि दरगाहुनि ते वञण सां ऐं उन्हनि जे कलाम ॻाइण सां। त बाक़ी जेको आख़िर वारो वक़्तु जिते असीं ईंदासीं त सिंगार अली सलीम ते थोरो गुरबत जो, नाक़दरी, बेक़दरी जो ज़मानो बि शुरू थियो। उहो ईअं थियो जो हू रेडियो हैदराबाद खां पोइ जॾहिं रेडियो पाकिस्तान ख़ैरपुर ते 1982 उहा फुल फ्लैज स्टेशन थी त हू उते जो स्टाफ आर्टिस्ट वञी थियो। इन करे हू पाबंद थियो हो पंहिंजी स्टेशन ते म्यूज़िक कंपोज़र जी हैसियत में उते कमु करण जे लाइ। ऐं ही उनजी ज़िंदगीअ जा ईअं सम्झो त आख़िरी लम्हा पिया अचनि जॾहिं हुनखे वेझे में वेझी दरगाह बेदिल साईं जी आहे। नसीर भाई, ॻाल्हि तव्हां कई पे सचल साईं जी बि, बेदल साईं जी पोइ साईं ॻाल्हि कई पे, पर सच पुछो त वक़्तु ईअं हलियो वियो आहे जो हाणे मुर्तज़ा मजबूर साहिबु चयो त हाणे तव्हां महिरबानी करे मुर्तज़ा मजबूर साहिबु असांखे मजबूर थो करे त हाणे प्रोग्राम जो वक़्तु हाणे पूरो थियो आहे, त हाणे पंहिंजे दोस्तनि खे नसीर भाई ॿुधाईंदो हलां त इनशा अल्लाह ताला ज़िंदगी बख़ैर हीउ सफ़र तव्हां सां जारी रहंदो। हर सूमर ते राति जो 10 खां वठी 12 वॻे ताईं हीउ शो थींदो। मुख़्तलिफ़ शख़्सियतूं जिन जो वास्तो ख़ासि करे मूसीक़ी जे हवाले सां आहे, उन्हनि जे बारे में गुफ़्तगू कंदासीं। ऐं वरी ॿिए ॾींहुं प्रोग्राम हीउ रिपीट थींदो 10 खां 12 वॻे ताईं। ऐं हाणे नसीर भाई,
तव्हांखे इनशा ताला असां तकलीफ़ ॾींदासूं, तव्हां अचो बेशक। ऐं तव्हां ॻाल्हायो असांजे फ़नकारनि ते, तव्हां माशाल्लाह सुठो ॻाल्हाए सघो था। कीअं लॻो सर पाण खे तव्हांखे ई कोशिशि? मूंखे बेहद मुर्तज़ा मजबूर साहब जी, आउं मोराई सम्झां थो साहब त जी, हिन नाचीज़ जी हीअ अशरफ तव्हां जीअं ई मुर्तज़ा जी ही को प्रोग्राम प्रोडक्शन पंहिंजी जाइ ते, पर ही तव्हां सिंध जे सिंधी मौसीक़ी जी ख़िदमत जंहिंजे लाइ तव्हांजे सिर ते निगरानी साईं मोराई साहब जी जी आहे। हा, बिल्कुलु ऐं सिंगार ते जेका हूअं ॾिसो हर शइ जेका शुरू थिए थी उहा ख़तमु थिए ख़तमु थी, थिए थी, बिल्कुलु। ज़िंदगी बि ख़तमु थिए थी। जी हा। इंसान आखिर हले तो, जो जिंदा है वो मौत की तकलीफ सहेगा, जब अहमद मुरसल न रहे कौन रहेगा। कौन रहेगा। त सिंगार आख़िर में बेदिल साईं जी दरगाह जी ऐं सचर साईं जी दरगाह जी ख़िदमत कई, ऐं असांखां मोकिलाइण वारी जेका हुनजी ज़िंदगी आहे उहा जॾहिं शुरू थी वई त असां सम्झूं था त हुन पंहिंजी ज़िंदगी जो जेको बि कुझु हुन वटि सरमायो, जेतिरी ज़हानत ॼाण मौसीक़ी हुई, उहा हुन सदियुनि जे लाइ असांजे सिंध खे ॾेई छॾी आहे। उहा ॾेई छॾी आहे। ऐं सही मूंखे 14 अगस्त इहो ॿुधाईंदो 14 अगस्त 2004 ते ही असांजो फ़नकार अमुल माणक असांखां जुदा थी वियो आहे। पर मूंखे हैरत थी त हुन पंहिंजी ज़िंदगीअ में जॾहिं काफ़ी कलाम, आरफाना कलाम, मातमदारी, अज़ादारी, सोज़खानी, मनकबत, वायूं गीत, ऐं मूंखे हैरत थी त हुन हो जमालो बि हिकिड़ी के महफ़िल में ज़रूरु ॻायो आहे, जंहिंजा पड़लाव मुंहिंजे कननि ते अॼु बि पवनि था। जी हा, बिल्कुलु हो जमालो ॻायो आहे, बिल्कुलु सही। जमालो सही हो जमालो, जमालो सही हो जमालो, ओ जमालो सही हो जमालो, हो जमालो जतन जो हो जमालो, हो जेको कटी आयो खैर सां हो जमालो, हो जमालो जतन जो हो जमालो, हो जेको कटी आयो खैर सां हो जमालो। त नसीर भाई हाणे इनशा ताला प्रोग्राम में वरी कंहिं ॿिए प्रोग्राम में पाण गॾु हूंदासीं। त दोस्तो इन सां प्रोग्राम महिराण जा रागी जो वक़्तु हाणे पूरो थियो। पंहिंजे मेज़बान मोहम्मद अशरफ बलोच ऐं असांजे अॼु जे महिमान नसीर मिर्ज़ा साहब खे ॾींदा इजाज़त। साथ सलामत।